हाय हवेलिया में माँ की। हीरा मुझी भेण मुखे भाकुर कोन पाईंदी छा? आई तो तोखे भाकुर पाइणी हुयसि, पर शुमाइला खे ॾिसी ख़ुशी नफ़रत में बदिलजी वई आहे। हीर मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे? तो मुंहिंजी दुनिया लुटे छॾी आहे। ख़बर अथई साले केरु आहे? हा हा हाणे ख़बर पई त साले तुंहिंजो मारोट आहे। रुगो मारोठ न, साले मुंहिंजी ज़िंदगी आहे। असां 20 साल हिकु घर में गुज़ारिया आहिनि। साले मुंहिंजी कुल काइनात आहे। साले में मुंहिंजो साह आहे। हीरा मुंहिंजी भेण मूंसां भाकुर त पाए। मूंखे ख़बर हुई तूं मूंखां सवाइ रही कोन सघंदी। मां त हिन हवेली खे हमेशा हमेशा जे लाइ छॾे वई हुयसि। मूं सोचियो बि कोन हुयो त मां वरी हिन हवेली में ईंदसि। ॾिस हीर मूंखे माफ़ कर, मूंखे ख़बर न हुई त साले सां तुंहिंजो को पेच पातल आहे, या वरी साले तुंहिंजे दिलि में धड़के थो। मूंखे इहा ॻाल्हि कॾहिं बि साले न ॿुधाई। हालतुनि ऐं वक़्तु तव्हां ॿिन्ही खे अहिड़े टिवाटे ते बिहारियो आहे जो हाणे तव्हां चाहियो बि न त बि हिक ॿिए खां सवाइ दार नथा रही सघो। इहे हालतूं तव्हीं ॿई बदिलाए नथियूं सघो। इन ई करे चुपचाप करे पंहिंजे फ़ैसिले जो इंतज़ारु कयो। हीर हाणे कुझु बि नथो थी सघे। ॻाल्हियूं ऐं हालतूं असांजे हथ मां निकिरी वियूं आहिनि। हाणे सभु फ़ैसिला वॾनि जे हथ में आहिनि। हाणे ॾिसूं था त अॻिते छा थो थिए। तोखे कुझु बि कोन थींदो शुमाइला। तारीख़ गवाह आहे त कंहिं पीर मीर जी न्याणी खे कारी करे नाहे मारियो। तूं बि कोन मरंदी। हा, तुंहिंजी जॻह ते का आम छोकिरी हुजे हा त कॾहिं को कारी करे मारी वञे हा। असां त दरबदर थी वियासीं। न घर रहियो न ॻोठ। मिट माइट बि विया। हाणे असां वांजी क़ैद में आहियूं। ईअं न चओ मुंहिंजी भेण, तूं क़ैद में न आहीं। ही घर बि तुंहिंजो पंहिंजो आहे। रासिया मां वञा थी अम्मा ॾे, छो त हाणे असां हिन हवेली में नथा रही सघूं। ही हवेली असांजे लाइ क़ैद खानो आहे। हीरा मुंहिंजी भेण, ही हवेली बि तुंहिंजी ई आहे। हिते अचण खां तोखे केर बि रोके नथो सघे। बाह में माढ़न जमेड़ में साथों न सहेली। हाय हवेलिया में माँ की। हाय हवेलिया में माँ की। कोई जी जी मुंहिंजा मुर्शिद साईं। मां तुझो मुर्शिद न आहियां। मां तुझो खादिम आहियां। खादिम। बस मुर्शिद साईं बस। तव्हांजे लफ़्ज़नि में हाणे उहो जसी नाहे रहियो। तव्हांजा लफ़्ज़ तव्हांजो साथी नथा ॾियनि। कोरी अञा नाराज़ आहीं मूंखां? साईं तव्हां मूंखे परचायो ई कॾहिं आहे। ॾिसो न तव्हांजी ख़ामोशी केॾो कहर करे छॾियो आहे। तव्हां भले मूंखे पंहिंजे ज़ाल तस्लीम न कयो आहे, पर पंहिंजी धीअ खे त तस्लीम कयो आहे। बस कोरी बस। मुझो अंदर
वठियो पियो आहे। अञा अंदर जा फट छुटिया ई न आहिनि। साईं, मां त हीरे खे इन करे तव्हांजे हवाले करण आई हुअसि जो हीरे मूंसां ज़िद कयो हो साले सां शादी करण लाइ। ऐं साले वीचारो बि हीरे लाइ दीवानो हो। अदा पीर बख्श में इहे ई थे चाहियो त ॿिन्हिनि ॿारनि जी शादी थी वञे। पर साईं, मां ई बेवकूफ़ हुअसि। मूं ग़लति सोचियो हो। मूं सोचियो त पीराणो ॿार कंहिं आम माण्हूअ जे हवाले कीअं थो थी सघे, कीअं थो हुन सां शादी करे सघे। गोरी, तुझी सोच गलत न हुई। तुझी सोच भली आ, पर मां न समझी सघियुसि। ॾिठव, मूं केॾी वॾी ग़लती कई हुई। साईं, सोच के छा कंदो। हाणे त उहो ई साले पीराणी छोकिरीअ सां शादी करे पियो। गोरी ॾिस, इहा त उन्हनि जी ग़लती हुई न। पर साईं, लोड़ियूं त असां पिया न। काश साईं, काश मां इहा सम्झी वञा हा ॻाल्हि त जंहिं शख़्स मूंखे जवानी में ई पंहिंजी ज़ाल तस्लीम न कयो, उहो हाणे मुंहिंजो साथ छा ॾींदो। उहो शख़्स पीरीअ में मूंखे पंहिंजो कीअं कंदो। बस कर गोरी, बस कर। अञा केतिरा ताननि जा तीर हणंदीअ। साईं, मूं त कॾो की बस करे छॾी। गोरी, हाणे इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾ। अच मूंसां त ॿ टे घड़ी ते वेही करे कुझु प्यार जूं ॻाल्हियूं त कयूं। हलिया आ। मरण कबूलियो मुंह छुनिणो नाहे न तो विसारे छॾिया कोले इकरार छा तो। सुराबा, दुनिया थी चवे त मामू भाणे जो दुश्मन आहे, पर मां थो चवां इहो सॼो निसोरो कूड़ आहे। उन जी मिसाल आउं तुंहिंजे साम्हूं वेठो आहियां। सच त इहो आहे, चाचो कॾहिं बि भाइटे जो सॼण न आहे थींदो। सब समझा तो मामा, सब समझा तो। मां ॿार न आहियां, पंहिंजा सॼण ऐं दुश्मन सब सुञाणा थो। बाबा, पुट, इहो पीर अमजद कॾहिं बि तुंहिंजो सॼण कोन थींदो। मूंखे त शक थो पवे पीर अमजद साज़िश कराए तुंहिंजे पीउ खे मारायो हूंदो। पीर माजिद पंहिंजी मरणी नाहे मो पुट। मामा जावेद, मां बि पंहिंजी दिलि में पको पाह करे छॾियो आहे। इन पीर अमजद खे अहिड़ी त शिकस्त ॾींदुसि जो ॿियनि खे ॾस ॾींदो। तुंहिंजी ज़िंदगी ख़राब करण वारो तुंहिंजो इहो ई चाचो अथई। तुंहिंजी मिल्कत ते कब्ज़ो करण वारो बि तुंहिंजो इहो चाचो अथई। इन गादी ते कब्ज़ो करण वारो बि इहो तुंहिंजो चाचो अथई। हा मामा, हा, इहा ॻाल्हि त मां घणो वक़्तु पहिरियां ई समझी चुको हुयुसि। अञा बि ख़ामोश आहीं, रिण नथो ॿारे छॾी, पीर खे ॾी नथो टांडा। हा मामा, ॾींदुसि टांडा। मुंहिंजा दुश्मन बि पनाह में आहिनि। पोइ डिॼी छो थो? घिड़ी बि हवेली में तोखे केरु रोकींदो? हुते वञी साले जो कमु तमामु करे अच। बाक़ी शुमाइला खे पोइ ॾिसंदासीं। तकड़ न मामा, तकड़ न, छो त तकड़ कम शैतान जो आहे। कम मां अहिड़ो कंदुसि जो नांग बि मरंदो ऐं लठ बि कान बचे। ऐं मूंखे बि रब ताला बचाईंदो। तुंहिंजे हथ में मौत मुंहिंजो न आहे, तोखे मूं चयो न, मां ख़लीफ़ो ज़रूरु आहियां,
ॿियो कुझु बि आई ॿियो कुझु बि। ओ खलीफ़ा पैर पक्का कर, छो जो हाशिम जी हकल डूंगर ॾारे छॾींदी आहे। अचई थी गोली। सोराब कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करी? पुट मञा थी बराबरि हुन असांजा हक़ खाधा आहिनि, असां सां ना इंसाफ़ियूं कयूं अथसि, पर ॻाल्हि त ॿुध, हुन असांखे सहारो बि त ॾिनो आहे न। हाणे असांजो दुश्मन न आहे, सॼण आहे असांजो। वाह अम्मा वाह, जेकॾहिं इहो पीर अमजद असांजो सजण हुजे हा न त मुंहिंजो संग न खाई वञे हा। हाय हवेलिया में मां अकेली, हाय हवेलिया में मां अकेली। तोबा तोबा साइण, हवेली में त अजीब ऐं ग़रीब रंग पिया ॾिसिजनि। छोरी वरी छा थियो आहे हवेलीअ में? साइण मां तोखे कोन ॿुधाईंदसि, पोइ वरी तूं चवंदी आहीं मां हिते जी ॻाल्हि हिते ई थी कयां। तूं जेसी ताईं ॻाल्हि न करी फाटी मरी। मां तोखे मना कंदसि त तूं मूंखे कोन ॿुधाईंदीअ, न तूं मूंखे पोइ बि ॿुधाईंदीअ। त ॿुधाए छा थियो आहे? पर साइण ही ॻाल्हि तो ॿुधाइण जहिड़ी न आहे। मुंहिंजो कंधु शर्म खां झुकी वियो आहे। आम माण्हू करे आ तो खणी चवां धूड़ वञी पाए, पर मुर्शिद सदोरो पान करे था। अच्छा त पीर अमजद जी ॻाल्हि आहे, त ॿुधाए छा कयो आहे पीर अमजद? साइण मां तोखे कीअं ॿुधायां, मां छा लकार ॾिठो आहे। ॿुधाई थी या लाहियां जुती? ॿुधायां थी साइण, ॿुधायां थी, जल्दी ॿुधाए छा थियो आहे? मां जो रांडे में वयसि ओचितो मुंहिंजी नज़र पीर साईं ऐं गोरी ते पई। रांडे में पीर साहिब ऐं गोरी, तौबा साइण तौबा। मां चवांसि थी त ॻाल्हि जारी रख। पीर अमजद साईं जा हथ गोरी ते गिटनि ते हुआ ऐं ॿई ॼणा रोइनि पिया, ड्रामनि वांगुरु डायलॉग पई ॻाल्हायूं। हिन जो मतिलब त महिमान खाने में पीर अमजद जी महिमानी पई हले, पर मां पीर अमजद खे ईअं कोन करण ॾींदसि। बीबी तूं छा रोकंदी पीर साहिब खे? साइण जेको थियणो हू तो थी वियो। अच्छा सफ़ा अहिड़ी ॻाल्हि आहे छा? साइण चर्चे खां ॻाल्हि चढ़ी वई आहे। माण्हू त चवण जहिड़ी करनी तहिड़ी भरनी, वधीक तूं समझदार आहीं। अच्छा हींअर पीर साईं किथे आहे? किथे वरी किथे हूंदो, अनिया बि ब्रांडे में वेठा आहिनि। हल मूंसां गॾु। साइण मूंखे छो थी मराई? हल मूंसां। खलीफ़ा वाह, मूं त तोखे झर जंग में पे ॻोल्हियो, मूंखे कहिड़ी ख़बर कि तूं मूंखे हिते तो मिली। छा आहे जो खलीफ़ा मूंखे इलाही वक़्त थी वियो आहे, मुंहिंजे हथ में ख़ारिश पई थिए, मूं को क़त्ल न आहे कयो। खलीफ़ा तूं परेशान छो थियो आहीं? तुंहिंजे निरड़ ते पघर अची वियो आहे। हाणे सॾु कर पंहिंजे पीर अमजद खे, अची तोखे असां खां बचाए। हाणे नारो ॾिसूं त तोखे पंहिंजो मुर्शिद कीअं थो बचाए असांजे हिननि हथियारनि मां। हाशिम मूंखे मुंहिंजो रब ताला बचाईंदो। ज़िंदगी मौत मुंहिंजे मौला जे हथ में आहे। जेकॾहिं तूं हथियार सिधो कयो न तूं ठुपंदो थींदे। अच्छा वॾो करामत वारो आहीं हाँ? हीअ बंदूक आहे न वॾी बेपीरी ठही। खलीफ़ा इहा करामत तुंहिंजी हिन हथियार ते न हलंदी, छो जो हीउ हथियार काफ़रनि ठाहियो आहे, काफ़रनि। मां चवां थो हाशिम
मूंखे रस्तो ॾे न त ॾाढो ॾुखियो थींदे छो त मां ख़लीफ़ो ऐं साईं वॾे जो कुड़ी हिकु आणाईंदो साईं ख़तम। बाश मां ख़लीफ़ो त वञण थो चाहे पोइ मोकिलीस सिधो आसमान ॾे। यको आसमान ते न मोकिलियांसि जिते हज ऐं उमरा करे। बाश मां नेकी ऐं पूछ पूछ असल सिधो ठोकीस कारतूस सीधे वारो कीअं थो ॾिसां साले खे बचाए। कासिम हाशिम ज़िंदगी मुंहिंजे मौला जे हथ में आहे। सालीअ खे मुंहिंजे मौला ज़िंदगी ॾिनी आहे ऐं मूंखे बि रब ताला बचाईंदो। तुंहिंजे हथ में मौत मुंहिंजो नाहे तोखे मूं चयो न मां ख़लीफ़ो ज़रूरु आहियां ॿियो कुझु बि आहीं ॿियो कुझु बि। ओ ख़लीफ़ा पेर पक्का कर छो जो हाशिम जी हकल डूंगर ॾारे छॾींदी आहे। अचई थी गोली नवीन हाशिम हाशिमा सुठो अथई त हथियार फिटा करे छॾ न त मूंखां वधीक पुछड़ो ॿियो केर बि न हूंदी। सूबेदार तूं मारींदे असांखे जेके थाणे ते गोलियुनि जो हिसाब ॾियणो हूंदो आहे इहे विढ़ंदा न आहिनि इहे सिर्फ़ पंहिंजे ॻिचीअ मां जहिड़ो टारींदा आहिनि। मूंखे पक आहे सूबेदार तूं हिकिड़ो बि फायर न करे सघंदे। हाशिमा इहा तुंहिंजी भुल आहे। जेकॾहिं पुलिस पंहिंजे ते अचे त घणनि जा लाश किराए सघे थी। इहो थियो बि आहे त तो जड़नि जा लाश वणनि में टंगियल हूंदा आहिनि। ठीकु आहे सूबेदार अॼु हिन ख़लीफ़े खे बख़्श था करियो। कासिम ख़ालिद अचो। ख़लीफ़ा माफ़ कजांइ मूंखे जो अचण मूंखां थोड़ी देर थी वई जो तव्हांखे तकलीफ़ अची वई। यासीन साहब साईं वॾे वटि तव्हांजी इंशाल्लाह तारीफ़ थींदी बाबा। ठीकु आहे महिरबानी कई। शुमी किथे शुमी मुंहिंजो मौत लिखजी चुको आहे मां हाणे या शुमी ज़िंदा कोन बचंदी ऐं इहो कारे वारो दाग़ उनजी रत सां ई साफ़ थींदो। सोराब थियो छा आहे तोखे वास्ते ॻाल्हाए शिबी कान्हे घर में। छो घर में ना है दोष महिला खे पीर अमजद ॾांहुं मोकिलियो आहे। उहो पीर अमजद जेको असांजो दुश्मन आहे। पीर अमजद केरु आहे? तुंहिंजे पीउ जो भाउ आहे तुंहिंजो चाचो आहे ऐं चईं थो तूं दुश्मन हूंदो। न कॾहिं बि न। पीर अमजद कॾहिं असांजो दुश्मन थी नथो सघे। कुझु होशदार पुटु चाचे लाइ ईअं न ॻाल्हाइबो आहे। छा अम्मा इहो तूं थी चई? उहो पीर अमजद जंहिं असांजी गादीअ ते कब्ज़ो कयो असांजा हक़ फबाई असांजी मिल्कतियूं फबाई उनखे तूं दुश्मन न पर अॼु सॼण थी चईं। छा थियो अथई अम्मा छा थियो अथई? सोराब कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करी? पुट मञा थी बराबरि हुन असांजा हक़ खाधा आहिनि असां सां नाइंसाफ़ियूं कयूं अथसि पर ॻाल्हि त ॿुध हुन असांखे सहारो बि त ॾिनो आहे न। हाणे असांजो दुश्मन न आहे सॼण आहे असांजो। वाह अम्मा वाह जेकॾहिं इहो पीर अमजद असांजो सॼण हुजे हा न त मुंहिंजो संग न खाई वञे हा।
रासिया सां मुंहिंजी मंगणी न टोड़े हा। हाणे वरी इन शुमाइला ऐं साले खे पाण वटि पनाह ॾेई पंहिंजे पाण खे इंसाफ़ जो अमीन तो साबित करणु चाहे। कन खोले ॿुधी छॾियो, मां हवेली में किड़ी बि इन ॿिन्हीअ खे क़तल कंदुसि ऐं पूरी दुनिया ॾिसंदी। अकुल कर सोराब, जोश सां न होश सां कमु वठ। हिकिड़ी त भेण अथई, उनखे बि मारे छॾींदे पोइ तूं हिते रहंदे, जेल में वेंदे, ऐं मुंहिंजो छा थींदो? मुंहिंजो केरु सहारो थींदो? जंहिंजो केर बि न हूंदो न मां, उनजो हू अल्लाह हूंदो आहे ऐं तुंहिंजो बि उहो अल्लाह ई आहे। आऊं चवई थी पंहिंजे दिमाग़ मां इहो खून वारो भूत कढी छॾ। न को आऊं शुमाइला खे मारणु ॾींदुसि, न को ही कॾहिं साले खे, सम्झे? अदा पीर अमजद पाणे फ़ैसिलो कंदो ऐं मसइले जो हल ज़रूरु कढंदो। अम्मा अम्मा हाणे माण्हू ताना था ॾियनि, ताना, ऐं इहे ताना मूंखां बर्दाश्त कोन थींदा। पुट, जॾहिं फ़ैसिलो थी वेंदो न, सभु सही थी वेंदो। तूं पंहिंजी ज़िद तां लही छो नथो? मां फ़ैसिलो थींदो छा? केरु कंदो फ़ैसिलो? मां इज़तुनि जा फ़ैसिला न आहिनि थींदा फ़ैसिला, ऐं मां अहिड़े कंहिं बि फ़ैसिले खे कोन मञींदुसि। तूं कुझु सबुर त कर न, कुझु दिमाग़ खे थधो कर, घणो न सोच। तूं हाणे वे, ऐं तुंहिंजे लाइ मानी जो बंदोबस्तु कयां। ओची मानी खा। 5 सालनि ताईं तव्हां मुंहिंजो किथे रिश्तो कयो? नेठ मूं पंहिंजी पसंदि पाण कई। साले को तुंहिंजो मट सानी न आहे ऐं न ई को तुंहिंजो जोड़ आहे। अमा जोड़ा ठहींदा आहिनि आसमाननि ते, ज़मीननि ते बसि मुक़दर सां मिलंदा आहिनि। ऐं मूंखे पंहिंजो जोड़ मिली वियो आहे ऐं मूं हुन सां शादी करे पंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। ॻाल्हि ख़तम। पीर सोराब साईं असांखे पीर अमजद मोकिलियो आहे। असां तव्हांखे मिंथ मेड़ था कयूं त तव्हां फ़ैसिले लाइ राज़ी थी वञो। अच्छा, त इहा चाल पीर अमजद जी आहे। कन खोले ॿुधी छॾियो, हीउ असांजो ज़ाती मामिलो आहे। हाय हवेलिया में मां अकेली, हाय हवेलिया में मां अकेली। साईं ॾिना, यो पीर सोराब वञे थो आपे मुंहुं निकिरंदो, ऐं मां चाहियां थो त इन मसइले खे जल्द खां जल्द हल कयो वञे। बाबा साईं, असांजे लाइ छा हुकुम आहे? असां बि इहो ई था चाहियूं त जहिड़े वारे माहौल खे टारे छॾिजे। मुर्शिद साईं, मुंहिंजो बि हिकिड़ो अर्ज़ु आहे। अड़े बाबा, इन्हीअ लाइ त तव्हां ॿिन्ही खे हिते घुरायो आहे त तव्हां कुझु मूंखे सलाह ॾियो त मूंखे छा करिणो आहे, छा न करिणो आहे। बाक़ी तव्हांखे छाजे लाइ घुरायो आहे? मुर्शिद साईं, हर झेड़े जो हल फ़ैसिलो ई हूंदो आहे आख़िर। मुर्शिद साईं, आउं बि इहो ई थो चाहियां, जेतिरो जल्दी थी सघे फ़ैसिलो कराए वठो। अड़े बाबा, इन फ़ैसिले लाइ पीर सोराब खे केरु राज़ी कंदो? तूं या हे? केरु राज़ी कंदो? मुर्शिद साईं, अगर तव्हां पीर सोराब ते फ़ैसिले लाइ ज़ोर रखंदो न त हू राज़ी थी वेंदो। हा मुर्शिद साईं, पीर सोराब ॾिंगो माण्हू आहे, ॿिए कंहिंजी बि कोन ॿुधंदो। साईं ॾिना मुर्तज़ा, जेकॾहिं इहो पीर सोराब मुंहिंजी न ॿुधे त पोइ अवां ई ॿुधायो मुर्शिद साईं छा थो करे सघे? इन्हीअ लाइ त तव्हां ॿिन्ही खे तकलीफ़ ॾिनी आहे, त पोइ छा कजे? कुझु सलाह त ॾियो। मुर्शिद साईं, कुझु मुरीदनि मां बुज़ुर्ग वठी पीर सोराब ॾे मेड़ खणी वञूं था ऐं अवां जो वञा पुॼूंसि था वञी। थी सघे थो बाबा त पीर सोराब फ़ैसिले लाइ राज़ी थी वञे। ठीकु आहे, ईअं बि करे ॾिसो। कुझु बुज़ुर्ग, कुझु न्याणियूं मिंथ मेड़ काफ़िलो करे वठी वञोसि, पर आहे त नामुमकिन, मुड़ंदो कोन। ठीकु है बाबा साईं,
हाणे असां हलूं था, कुझु बुज़ुर्गनि सां ॻाल्हाए शाम जो पीर सोराब ॾे वेंदासीं। अलाह जी अमान में हली पओ, यारे पेर था देखे। अम्मा शादी कई आहे इन कहिड़ो गुनाह कयो आहे जंहिंजी मूंखे एॾी वॾी सज़ा बि मिले। मूं पंहिंजे भाउ जो को नक न वढायो। अगर भाउ सोराब मूंखे मारण थो चाहे त भले असांखे मारे, पर जहिड़े हूंदे ख़ुशी सां हू बि न रही सघंदो। छा इहा शादी आहे? इन खे तूं शादी थी चवी? तूं बुढ़ी नथी मरी, तोखे यूनिवर्सिटी मोकिलियोसीं पढ़ण लाइ, मुड़ुसु ॻोल्हण लाइ न। अम्मी चाहे मां कुझु बि चओ, शादी करण त मुंहिंजो हक़ आहे ऐं मूं कुझु बि ग़लति न कयो। दीन जे रस्ते ते हली मूं सही कमु कयो आहे। पोइ चाहे उनजी मूंखे जेका सज़ा मिले मूंखे क़बूल आहे। इहो फर्ज़ असांजो आहे त तुंहिंजी शादी करायूं। माइटनि जो फर्ज़ आहे त तुंहिंजे लाइ के सुठा रिश्ता ॻोल्हियूं। माइट 5 सालनि ताईं तव्हां मुंहिंजो किथे रिश्तो कयो? नेठि मूं पंहिंजी पसंदि पाण कई। साले को तुंहिंजो मट सानी न आहे ऐं न ई को तुंहिंजो जोड़ आहे। अम्मा जोड़ा ठहंदा आहिनि आसमाननि ते, ज़मीननि ते बसि मुक़द्दर सां मिलंदा आहिनि। ऐं मूंखे पंहिंजो जोड़ मिली वियो आहे ऐं मूं हुन सां शादी करे पंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। ॻाल्हि ख़तमु। ॻाल्हि तो त ख़तमु करे छॾी, पर हाणे सोराब शुरू कई आहे ॻाल्हि। हाणे उहो तोखे बि मारींदो ऐं साले खे बि मारींदो। अम्मा सोराब पाण खे छो नथो मारे छॾे? अहिड़ी ज़िंदगी खां मौत भली आहे। अञा कलो को ॾींहुं आहे, 10 लख रुपया जुर्मानो भरे आयो आहे ऐं वॾियूं ॻाल्हियूं करे तो मूंखे मारण जी। तूं ॻाल्हाई छा थी ॻाल्हाई तूं भाउ जी बराबरी कंदी आहे? हू मर्द आहे त जीअं वणेसि करे, कंहिंजी बि इज़त तार तार करे, कंहिं न्याणी जी ज़िंदगी तबाह करे छॾे, उनखे को चवण वारो कोन्हे। पर मूं हक़ हिलाल जो रिश्तो कयो, निकाह कयो त गुनहगार आहियां, कारी आहियां, मुंहिंजी सज़ा मौत आहे त ठीकु आहे, मूंखे क़बूल आहे। ॻाल्हि ॿुध, जेके इहे तूं दलील वेठी ॾी न, इन दलीलनि सां सोराब कोन मुड़ंदो। वो तोखे बि मारींदो, साले खे बि मारींदो। मारींदो? कीअं मारींदो? कानून जी अखियूं ॿधल आहिनि। अमां पढ़ियल लिखियल आहियां ऐं हिन मुल्क में कानून बि आहे। आउं बि ॾिसां थी त साले खे कीअं थो मारे। न तूं कुझु बि कोन करे सघंदी। तूं पाण त मरंदी ई मरंदी, पर हुन साले खे बि माराईंदी। अमां ज़िंदगी मौत मुंहिंजे रब जे हथ में आहे। भाउ सोराब अगरि मूंखे ऐं साले खे मारींदो न त सुख जो साह पाण बि कोन खणी सघंदो। पीर सोराब साईं, बाबा असां तव्हां ॾे मिंथ मेड़ खणी आया आहियूं। बाबा तव्हां मूं ॾे मिंथ मेड़ करे छो आया? तव्हां त मुंहिंजा ॾोहारी न आहियो। मुंहिंजो ॾोहारी त पीरू आहे। पीर सोराब साईं, असांखे पीर अमजद मोकिलियो आहे। असां तव्हांखे मिंथ मेड़ था कयूं त तव्हां फ़ैसिले लाइ राज़ी थी वञो। अच्छा, त इहा चाल पीर अमजद जी आहे। कन खोले ॿुधी छॾियो, हीउ असांजो ज़ाती मामिलो आहे। इन जे विच में तव्हां न अचो त तव्हां लाइ बहितर आहे। मूंखे ख़बर आहे त तव्हां साले सां गॾु यूनिवर्सिटी में पढ़ंदा आहियो ऐं मूंखे इहा बि ख़बर आहे त तव्हां धुर बणिजी आया आहियो। सोराब साईं, जहिड़नि जा मुंहं परंदा हूंदा आहिनि। इन्हनि जहिड़नि केतिरा ई कबीला ख़तमु करे छॾिया आहिनि। अवां मुड़ी वञो बाबा साईं। पीर अमजद मुरीदनि जो सरदार आहे बाबा साईं। अवां जो वॾो आहे। असां सरकार जो नियापो खणी आया आहियूं। मुर्शिद जे नियापे खे मान ॾियो, फ़ैसिलो कयो। अञा कहिड़ो नुक़सानु थींदो? असांजी इज़त त दीन वाक थी वई आहे। असां त किथे ॻोठ में कंध खणी हणण जहिड़ा न आहियूं। इन पीरू वारे छोरी ऐं तव्हांजो जेको दोस्त आहे साले, इन त मूंखे किथे कंध खणी घुमण जहिड़ो बि न आहे छॾियो। बाबा साईं, शादी करण ॾोह न आहे। मूं करे चयो त ॾोह आहे। हाय हवेलिया में मां की